नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी तजवीज़ुनि ते अमल दरामद जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। काबीना जे इजलास में इलाक़ाई सूरतहाल, तेल बहिरान ऐं मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते ग़ौर वीचार कयो पियो वञे। ज़रियनि मूजिबि तेल बहिरान सबबि सरकारी गाॾियुनि लाइ पेट्रोल महदूद करण जो इम्कान आहे, जॾहिं त तालीमी इदारनि में क्लास ऑनलाइन हलाइण जी तजवीज़ ते बि ग़ौर कयो वेंदो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी तजवीज़ुनि ते अमल दरामद जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। काबीना जे इजलास में इलाक़ाई सूरतहाल, तेल बहिरान ऐं मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते ग़ौर वीचार कयो वञे। ज़रियनि मूजिबि तेल बहिरान सबबि सरकारी गाॾियुनि लाइ पेट्रोल महदूद करण जो इम्कान आहे, जॾहिं त तालीमी इदारनि में क्लास ऑनलाइन हलाइण जी तजवीज़ बि ग़ौर हेठि आहे।